अहल बेत जे लफ़्ज़ सां अल्लाह ताला फरमाए थो इन्नमा युरीदुल्लाह तहक़ीक़ थो इरादो करे अल्लाह। केरु थो इरादो करे? हिकिड़ो मां थो इरादो कयां, हिकिड़ो तूं थो इरादो करी, हिकिड़ो को हाजी साहब थो इरादो करे, को वॾेरो थो इरादो करे, को ऑफिसर थो इरादो करे त मां ई बंगलो ठारायां। त उन इरादे करण खां पोइ उन जे लाइ उनखे ज़रिया ॻोल्हणा आहिनि, उन जे लाइ सामान कठे करणो आहे, उन जे लाइ लेबर गॾु करणी आहे, उन जे लाइ मज़दूर कठे करणा आहिनि, उन जे लाइ मिस्त्री इंजीनियर घुराइणा आहिनि, उनखे वॾो नक्शो तयारु कराए पोइ आहे बिल्डिंग तयारु कराईंदो आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात इरादो कंदो आहे त उन में इंजीनियर जी ज़रूरत न हूंदी आहे, कंहिं मज़दूर जी ज़रूरत न हूंदी आहे, कंहिं लेबर जी ज़रूरत न हूंदी आहे। अल्लाह ताला जो इरादो सभिनी खां निरालो। अल्लाह ताला फरमाए थो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। खुदा तो फरमाए मुंहिंजो इरादो जंहिंजे इरादे वांगुरु न आहे। मां सीमट घुरायां, सिरूं घुरायां, रेती घुरायां, बजरी घुरायां, वारी घुरायां, न मूं रब जी ज़ात बरकात इरादो आहे। मां इरादो कंदो आहियां त हीअ शइ थिए तो थी पवंदी आहे। आसमान जो इरादो कहीं पैदा थी आहे, ज़मीन जो इरादो कहीं पैदा थी आहे, काइनात इरादो कहीं वजूद में आई अची वई आहे। हर शइ जो अल्लाह ताला इरादो फरमायो उहा मौजूद थी वई आहे। हिते फरमाए थो त अहल बेतो मुंहिंजो इरादो आहे। कहिड़ो मुंहिंजो मौला? इन्नमा युरीदुल्लाह तहक़ीक़ थो इरादो करे अल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत। ऐं अहल बेतो रब जो इरादो आहे तव्हां मां पलीते खे कढी छॾे, अवां में का पलीती हुजे ई न, अवां में को ख़ुब्स हुजे ई न, अवां में को नजस हुजे ई न, अवां में को रिजस हुजे ई न। वयतहिरकुम ततहीरा अवां खे पाक बनाए, पाक बनाइण अहिड़ा त पाक थी वञो जो पाण त पाक हुजो पर जंहिं ते निगाह कयो तंहिंखे बि पाक बनाए छॾियो। इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत। ऐं अहल बेतो, हाणे अहलल बेत जे लफ़्ज़ खे अदा थोड़ी टेप हेठि कर जानी। पुछा हाजी साहब तो बढ़ी अहलल बेत जे लफ़्ज़ ते गौर कयो त बेत अरबी में चइबो आहे घर खे। अहलल बेत जी माना थींदी घर में रहण वारा। अहलल बेत मजा मुराद केरा? इन में टे आया आहिनि। हिकिड़ा चवंदा अहलल बेत मां मुराद नबी पाक जो ज़ात बरकातूं घर वारियूं आहिनि, छो त घर में रहण वारियूं उहे बेत चइबो आहे घर खे। अहलल बेत माना घर वारा। नबी पाक जे ज़ात बरकातूं प्यारियूं कुआरियूं असां ईमान वारनि जूं माइरूं जिनखे अल्लाह ताला असांजी माउ बनायो आहे। रब जे क़ुरान सॼियो आहे त नबी तव्हांखे जान खां वधीक वेझो आहे ऐं नबीअ जूं घर वारियूं मोमिननि जूं माइरूं आहिनि। अदा माइरूं आहिनि या न? असांजो ईमान आहे जेका मदीने जे सरकार जी कुंवार आहे, जेका महबूबे करीम जे ज़ात बरकात जी मनकूरा कुंवार आहे, उहा असांजी अम्मा आहे। असां उन जा बकरा आहियूं ऐं उहा अम्मा बि महिरबान अम्मा आहे। हज़रत उम्मुल मोमिनीन सय्यदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जंहिंखे एतिरे फ़र्क़े वारा न मञींदा आहिनि, उन जे शान में घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, तौहीन कंदा आहिनि। पर ख़ुदा जो कसम जेकर उन जे गुणनि खे वेही ॻाइजे उमिरि गुज़री वञे अम्मा आयशा जो थोरो लाहे न सघंदासीं। नबी संगी ज़ात वेठा आहिनि, मुंहुं मुबारक बेगम जा आसार आहिनि। हज़रत आयशा सिद्दीक़ा आई आहे, अदब सां मां थी ॿुध या रसूल अल्लाह क़ुर्बान वञा महबूबे करीम अॼु कहिड़ी ग़लती थी पई आहे, अहिड़े फिक्र में आयो, अहिड़ी सोच में आयो। चाहे थी मदीने वारा ॻाल्हि कर फरमाईंदा आयशा अॼु मूं मोहम्मद रबी खे पंहिंजी उम्मत यादि आई आहे। गुनाहगार हूंदा, एबन भरिया हूंदा, परेशान हाल हूंदा, खुदा जी ज़ात बेनियाज़ आहे, वाहिदुल क़हार आहे। आयशा सिद्दीक़ा इन
फिक्र में पहुंची गई हाँ अर्ज़ थी करे क़िबला जे इजाज़त मिले तो मां ख़िदमत कयां पाण फरमाईंदा त आयशा मुंहिंजी ख़िदमत कंदी या मुंहिंजी उम्मत जी पाण फरमाईंदा तुंहिंजी त सरी ख़ादिम आहियां तुंहिंजे त दर जी नौकराणी आहियां ऐं जी पर हबीब जे इजाज़त मिले तव्हांजे उम्मत जी जेके मुंहिंजा बच्चा आहिनि उन्हनि जी बि ख़िदमत ॿुधायां सच ॿुधाए जे क़िबला रब पाण चयो आहे क़ुरान में अन्नबी औलादुल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम नबी मोमिननि खे सिरनि खां वधी करे जोआ नबी जूं घर वारियूं मोमिन जूं माइरूं आहिनि क़िबला रब पाण चयो आहे त मां अम्मा आहियां उम्मती मुंहिंजा बच्चा आहिनि जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मां जहन्नम जे दरवाज़े ते बीही रहंदसि ऐं रब करीम मां जे हूंदे बच्चा जहन्नम में कीअं वेंदा अवल मूंखे मोकिल तो बच्चा भली मोकिल न त मां न छॾींदी मान मूंखे यकीन आहे तुंहिंजे सदके रब मूंखे न मोकिलींदो त मुंहिंजा बच्चा बि जहन्नम खां बची पवंदा नारे तहकीक हज़रत नबी पाक जी ज़ात बरकात जी प्यारी कुंवर हिक जे शान खे बयान कबो इते ई मौज़ू हलियो वेंदो सिर्फ़ एतिरो अर्ज़ करे वञा त नबी करीम जे घर में रहण वारियूं असां जूं माइरूं आहिनि उहे बि अहल बेत में दाख़िल उहे बि अहल बेत में पर इहा आयत आहे अहज़ाब सगोरीअ जी इन जे मुंड खां पढ़ो त बि नबी पाक जे घर वारनि जो बयान आहे जे पोयां पढ़ो त बि नबी पाक जे घर वारनि जो बयान आहे हीउ विच में जेको आहे इहो उन्हनि जो ई बयान आहे हिकिड़ा उलमा ईअं था फरमाइनि त सिर्फ़ घर वारियूं आहिनि पर न हज़रत अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी मिशकात शरह में लिखे थो त अहल बेत आहिनि टे ऐं टई क़िस्म जे किस्म में दाख़िल आहिनि गाना न था अञा ॻाल्हायो थधाई कंदो त कमु न ठहंदो इंशा अल्लाह ताला मूंखे यकीन आहे त अल्लाह जे पाक क़ुरान मां मदीने वारे जे फरमान मां अव्हांखे अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं वेंदियूं जो ग़ालिबन अव्हां ॿुधियूं ई न हूंदियूं हाओ अल्लाह जे क़ुरान पाक जी बरकत सां हबीब करीम जे हदीस जे बरकत सां अल्लाह वारनि जे निगाह जे सदके महिरबानी थींदी आहे दुरूद तो बुलंद आवाज़ सां मुंहिंजे प्यारे हबीब अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि बड़ी शौक़ मोहब्बत सां दुरूद लिखे तो टे क़िस्म आहिनि अहल बेत जा हिकिड़ा उहे अहल बेत जन्मा मुंहिंजो सुहो मोहम्मद आयो अबा नबी साईं जो वालिद ॾाॾो पर ॾाॾो ना अमर नाना यका सिलसिला जन जन मझा नबी आयो उहे सभई पाक हुया ॻाल्हि छा हुया नबी साईं फरमाए थो मां जन जन मझा आयो हाँ उहे पुठियूं पाक हुयूं उहे पेट पाक हुया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कंहिं बि मुशरिक में मूंखे न आंदो आहे कंहिं बि काफ़िर में मूंखे न आंदो आहे कंहिं बि बिना निकाह वारे में न आंदो आहे मुंहिंजो पूरो बि सिलसिलो जेको आहे सो पाकनि जो आहे पाक पुठियुनि मां पाक पेटनि ॾे आयो हाँ तव्हांजो हलंदे हलंदे मां पंहिंजे जीजल अम्मा खां ॿाहिरि मैदान में आयो उहे बिने में दाख़िल आहिनि इहे बि आंदो किताबनि त नबी पाक जी ज़ात बरकात हिकु दफ़े दुआ घुरी त मुंहिंजा मौला मुंहिंजो अबो मुंहिंजी अम्मा ॿई हिन जहान मां अॻे लॻे रहिया आहिनि ऐं रब्बे करीम क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजो सहाबी आहे अमीर उमर मुंहिंजो सहाबी आहे उस्मान मुंहिंजो सहाबी आहे हैदर करार सहाबी आहे अबू हुरैरा सहाबी आहे तलहत ज़ुबैर सहाबी आहिनि अब्दुर्रहमान बिन औफ सहाबी आहे कई सहाबी आहिनि सवा लख सहाबी आहिनि पोइ मुंहिंजा मौला इहे सभई सहाबी थी अचनि मुंहिंजा माउ पीउ इहे कीअं अथनि अल्लाह ताला फरमायो हबीब दुआ घुरण तुंहिंजो कमु आहे जहिड़ो करे ॿाहिरि आहिनि मुंहिंजो कमु आहे तूं गॾु विहारीनि तुंहिंजे मथां कलमूं पढ़नि वरी तुंहिंजो दीदार कनि वरी तुंहिंजा सहाबी बणजनि जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थिए तुंहिंजो अबो अम्मा बि हुजनि त तुंहिंजा सहाबी बि हुजनि या रसूल अल्लाह हक़ चवाया तफसीरुल बयान वॾो रास्तो लिखे
ने आयत गोरी थी कहिड़ी आयत आहे जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी आहे अल्लाह ताला फरमायो त इब्राहिम इन्नी जाइलुका लिन्नास इमामा क़ाल व मिन ज़ुर्रियती क़ाल ला यनाल अहदिज़ ज़ालिमीन। इन आयत सां वॾो बस लिखियो अथई त अल्लाह ताला जे हबीब जे दुआ जे सदके साईं जो अॻु अमन जेरा थिया साईं जे मथां कलमूं पढ़ियो अथनि हबीब जी सोहबत कई अथनि क़यामत जे हारे सहाबी बि हूंदा त हबीब अञा मां ऐं पीउ बि हूंदा। इहे ॿियल बेत में दाख़िल जो अहल बेत केरा नबी पाक जूं घर वारियूं जो अहल बेत केरा हिकु त हबीबन करीम जी ज़ात आया मथां चादर पियल तमें त अली किथे आहे कंहिंजे नाले पुछूं ॾाढा ॻाल्हा जो अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु क़िबला मां हाज़िर हां ख़ातून जन्नत किथे आहे क़िबला मां हाज़िर हां हसन मुज्तबा किथे आहे नाना मां हाज़िर हां हुसैन किथे आहे साईं मां हाज़िर हां फरमायूं साहिब अली जो चारई आया आहिनि हबीबन पंहिंजी चादर मथे कई आहे अली चादर जे अंदरों आयो आहे ख़ातून चादर जे अंदरों आई आहे हसन साईं चादर जे अंदरों आयो आहे हुसैन चादर जे अंदरों आयो आहे हबीबन हथ मथे करे दुआ घुरी अल्लाहुम्मा हाउलाए अहल बेती फतहिरहुम ततहीरा ए रब्बे करीम ही मुंहिंजा अहल बेतन इन्हनि खे पाक बनाइण ही बि अहल बेत में दाख़िल पर ही बि अहल बेत में हाणे के सुवाल थींदो आहे शिया सुवाल कंदा आहिनि सुन्नत जमात वारनि खां त भई तव्हां चओ था त नबी पाक जूं नियाणियूं आहिनि 4 अब हाउ चऊं था न ॾाढा ॻाल्हाए घणियूं आहिनि असीं चऊं था त हे हिकिड़ी तव्हां सुन्नी चओ था त आहिनि 4 पोइ जे 4 नियाणियूं हुयूं त चादर जे हेठां ॿियूं छो न आहियूं अब सम्झो था ॾाढा ॻाल्हा जो गार गद कोन्हे पर मज़हब सां मज़हब में लिक कान्हे का मसइले खे खोले बयान कबो ताकि तव्हांजा अक़ीदा सही रहनि अमा जो ईमान कामिल रहे मता को कुझु को रही को भुलो रही वेही रहे अरे वाकई सच थो चए मौली साहब तकरीर कई ख़ातून जन्नत चादर जे हेठां आई हज़रत इमाम हसन चादर जे हेठां आयो हज़रत हुसैन चादर जे हेठां आयो हज़रत अली चादर जे हेठां आयो जेकर ॿियूं नियाणियूं हुयूं त उहे चादर जे हेठां छो न आयूं अब समझो था सवाल आहे न छा जवाबरी में चौथी बत खां पोइ हज़रत नबी पाक जी ज़ात बरकात प्यारो इन जो जवाब इहो आहे त हज़रत अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला ने ॿिया भाइर हुआ हज़रत अकील बिन अबी तालिब हज़रत जाफ़र तैयार उहे चादर जे हेठों कोन आया उहे भाइर चइबा आहिनि ॾाढा ॻाल्हायो चादर जे हेठां न करण जे करे भाउ खां परे न थी वेंदो आहे जहिड़ी तरह अली अल मुर्तज़ा जा ॿिया भाइर हुया पर अली सही शान में वधीक हुयो उनखे नबी पाक चादर जे हेठों आंदो आहे अहिड़ी तरह अम्मा ख़ातून जन्नत जूं भेनरूं हुयूं पर ख़ातून जन्नत शान में वधीक आहे इन जे करे हा चादर जे हेठों आई आहे न अलीअ जे भाइर जो इनकार आहे न ख़ातून जन्नत जे भेनरुनि जो इनकार अल्लाह या रसूल नबी करीम जी ज़ात बरकात नियाणियूं 4 ॻाल्हाए घणियूं 4 ईशान वारियूं मुंहिंजे महबूब जी ज़ात बरकात पंहिंजे अहल बेत खे दुआ फरमाए अल्लाहुम्मा हाउलाए अहल बेती फतहिरहुम ततहीरा ए रब्बे करीम हे मुंहिंजा अहल बेतन इन्हनि खे पाक बनाए क़ुरान पाक अहल बेत खे पाक सॼियूं छा सही ॻाल्हायो पर तूं मुरीद आहे तूं वरी कोशिश कंदो आहीं त सोना मुर्शिद हलनि भंगेरी ॾिसी आयो हा दुर्बी तुंहिंजे दरगाह ते ठहियो चर्चो न जिदे में हाणे मुंहिंजी तकरीर हुई उते मूंखे दोस्तनि ॿुधायो त तूं मलहंग आयो तूं उमिरि ते सो असांखे चई मूंखे हली दीदार करायो शहर जो कि वञी घुमायोसीं हली समुंड जे मथां बीठो समुंड जूं छोलियूं पियो ॾिसे निहारे अची त छा आहे चऊं समुंड
चई एॾो वॾो पाणी? चई हा। चई मुंहिंजा रब दे न्याज़ आहीं, इन खे जे भंग करी हा त केॾी दुआ चई हा। छा समुंड छा भंग? चई मुंहिंजा मौला ने वटि टूपियूं हणूं हा, तोखे दुआऊं कयूं हा, रब खे बि दुआऊं करे। सजण साईं, अल्लाह ताला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत जो अदब करणो आहे, अहल बैत जी इज़त करणी आहे, अहल बैत जो शान करणो आहे, अहल बैत जो अदब करणो आहे, एहतराम करणो आहे। अल्लाह ताला हिन घराणे खे वॾो शान ॾिनो आहे। नबी पाक जी बि हदीस मां पढ़ी, मसल अहल बैती कसफीनत नूहिन मन रकबहा नजा वमन तखल्लफ अनहा हलक। ॿी रिवायत में आयो आहे वमन तखल्लफ अनहा गरक। मुंहिंजे अहल बैत जो मिसाल हज़रत नूह जे ॿेड़ी वारो आहे, जेको उन में चढ़ंदो उहो बची वेंदो, जेको न चढ़ंदो उहो ॿुॾी वेंदो। ओहो कहिड़ो मिसाल हज़रत नूह जे? हाज़िर साईं, हाज़िर गॾु कंदो वञा। नबी सुने जी ज़ात बाबरकत जे फरमाया मुंहिंजे अहल बैत जो मिसाल कीअं जे हज़रत नूह जी ॿेड़ी आहे। हज़रत नूह जी हिननि छा कयो? हदीस जे पढ़ियो न मन लॻनि सघो न त ॿेड़ी ठाहे काठ जी कुल्हे ते खणी था घुमनि। अब ॿेड़ीअ में चढ़बो आहे या ॿेड़ीअ खे कुल्हे ते खणबो आहे? ॾाढा ॻाल्हाइजो। ॿेड़ीअ में चढ़बो आहे या ॿेड़ीअ खे कुल्हे ते खणबो आहे? ॿेड़ीअ में स्वार्थ बो आहे, ॿेड़ी खणण जे लाइ हूंदी आहे, ॿेड़ीअ खे खणबो न आहे। पर हिननि खे हदीस सम्झ में कान आई आहे, मतिलबु ज़हन में कोन आयो आहे। मदीने वारे फरमायो त अहल बैत जो मिसाल नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़ी वारो आहे, जे ॿेड़ीअ में चढ़ण वारा पार पहुची विया। ईअं जंहिंजी अहल बैत सां मुहबत आहे उन जो बि ॿेड़ो पार थी वेंदो। नबी सुने जी ज़ात बाबरकत इहा हदीस जो बयान फरमाई त मुंहिंजे अहल बैत जो मिसाल हज़रत नूह जे ॿेड़ी वारो आहे। हिते सुवाल ते पैदा थियो, या रसूल अल्लाह कुर्बान वञो तुंहिंजे शान तां, ॿेड़ी दरिया में हलंदी आहे पर जेकॾहिं तूफान अची थो वञे, अंधेरो थी थो वञे, ओलह ओभर जी ख़बर कान्हे का, मल्लाह किनारे ते कीअं पहुचे? साईं फरमायो अचो मां तव्हांखे किनारे जे पहुचण जो ज़रियो ॾसियां। असहाबी कन्नुजूम बिअय्यिहिम मुक़्तदय्तुम इह्तदय्तुम। मुंहिंजा असहाबी आसमान जे तारनि वांगुरु आहिनि, जेको बि उन जे रस्ते ते हलंदो आहे हिदायत वारो थींदो आहे। अहल बैत जी मुहबत हुजे, असहाबनि सां अक़ीदो हुजे, जंहिंखे ॿई नेमतूं मिली उन जी ॿेड़ी कॾहिं पुॼंदी कान का। असहाबनि में पहिरियों नंबर हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर आहे। ॻाल्हाए हज़रत सैयदना चितो ॻाल्हायो जेके बि आहियो सैयदना। ॿियो नंबर हज़रत अमीर उमर, ॿियो नंबर हज़रत उस्मान गनी, चौथो नंबर हज़रत अली मुर्तज़ा। ॿई चारई सहाबी मुंहिंजे प्यारे हबीब खे प्यारा आहिनि, वॾे शान वारा आहिनि। ॿ हदीसूं ॿुध शान। साईं फरमाइनि था मां जन्नत में ॾिस दख़लतुल जन्नत, मां जन्नत में ॾिस वो जन्नत जे नहर में घुमा थो, जन्नत जे बागन में घुमा थो, जन्नत जे गिलमान खे ॾिसां थो, जन्नत जे हुरन खे ॾिसां थो। हमें तो ओचितो ओचितो हिकिड़ो जन्नत जो मेवो अॻियां आयो आहे, ॾाढो सुहिणो पियो थो लॻे। उन मेवे खे जो मां हथ विझी हेठि छिकियो आहे त उहो मेवो फाटी पियो आहे, उन मुंहिंजा 4 टुकड़ा बनिया आहिनि ऐं टुकड़े टुकड़े मां अहिड़ी हूर निकिरी आई आहे। उहा हूर जेकॾहिं राति जो खिले त ॾींहुं बंदी पवे, राति जो खिले त ॾींहुं बंदी पवे। उनजी झलक ॾिसे त दुनिया जो सिज चंड ख़तम थी वञे। एतिरी त अजीब आहे जो हा पंहिंजे बात जी थुक ज़मीन ते छॾे त आसमान ज़मीन सुरहा बंदी वञनि। एतिरो हुस्न वारी आहे जेकॾहिं पंहिंजे पेर जे खुड़ीअ खे ज़ाहिर करे त चंड जे जाइ सिज जी जाइ न आहे। ऐं एतिरी हसीन हूर निकिरी आहे मुंहिंजे अॻियां ते बीही रही आहे, मूं ते सलात सलाम थी पढ़े पुछांसि त लिमन अंते ए जन्नती हूर कंहिंजे लाइ? अर्ज़ी करे कि भला मां तुंहिंजे सिद्दीक़ ग़ुलाम जी बानी आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह,
7 4 चौथी कतरी मां चौथी हूर निकिती आहे ॻाल्हाइण छॾियो चौथी हूर निकिती आहे पुछां सो तूं कंहिंजे लाइ तूं कंहिंजे लाइ अर्ज़ कर दिल पर मां अली मुर्तज़ा जे लाइ मां चईनी हुरनि खे ॾिठो आहे ऐं चईनी खे जुदा जुदा महलात में मोकिलियो आहे अबू बकर सिद्दीक़ वारी उन जे महलात ॾे वई आहे उमर फारूक वारी उन जे महलात ॾे वई आहे उस्मान गनी वारी उन जे महलात ॾे वई आहे हाणे दर करार वारी उन जे महलात ॾे वई आहे अरे जंहिंजूं महलातूं रब अॼु ई तयारु करे छॾियूं हल उन्हनि खे जब तूं ॻाल्हाईंदे तो ॻाल्हा तुंहिंजे बूथ में लॻंदो उहे शान उहे शान वारा हल रब जा प्यारा हल बेहद भला रहल अबू बकर सिद्दीक़ वेठो आहे सिद्दीक़ फारूक आज़म वेठो आहे उस्मान गनी वेठो आहे आए दर करार वेठो आहे कई सहाबी वेठा हल नबी से सॼो अबू बकर हेॾे आहे दरबार में आयो या रसूल अल्लाह हुकुम थे मुंहिंजे अखियुनि ते आहे हमेशा ॿिया बि कन ॾेई ॿुधनि सभु कन ॾिनो कि भला कहिड़ी ॻाल्हि आहे पाण फरमाईं त अल्लाह जी ज़ात बरकात मूंखे जॾहिं पंहिंजे नूर मां पैदा फरमायो छा मां पैदा कयईं हिकिड़ो नूरानी जोहर ठही आयो उन जोहर खे अल्लाह ताला तव्हांजे अॻियां रखियो उहो मुंहिंजो जोहर जेको अल्लाह ताला पैदा कयो हो उन नूरानी जोहर खे अॻियां रखे अल्लाह जे ज़ात उन जो ही निगाह कई आहे त उन जोहर खे पघर अची वियो छा थी वियो जोर सां ॻाल्हाए छा थी वियो उन जोहर खे तस्लीम अची वियो आहे हबीबन फरमायो ऐं मुंहिंजा प्यारा सहाबीओ उहो जेको मूं मोहम्मद अरबी वारो नूर हो मूं वारो जोहर हो मूं वारी ॻाल्हि पैदाशी तौर ते मां नूर आहियां उन नूर खे जो कुदरती पघर आयो आहे हिकिड़ो कतरो किरी पियो आहे ॿियो कतरो किरी पियो आहे ॿियो कतरो किरी पियो आहे चोथों कतरो किरी पियो आहे पुछां थो या अल्लाह ही कतरा काॾे विया हुकुम आहे मुंहिंजो महबूब इन चईनी कतरनि मां मूं रब तुंहिंजा 4 यार पैदा कया आहिनि चईनी कतरनि मां 4 यार पैदा कया अथमि पहिरें कतरे मां हज़रत अबू बकर सिद्दीक़ पैदा थियो आहे ॿिए कतरे मां हज़रत अमीर उमर पैदा थियो आहे टे कतरे मां हज़रत उस्मान गनी पैदा थियो आहे चौथी मां हज़रत अली मुर्तज़ा पैदा थियो आहे हमें त या अबा बकर नूरुक व नूर उमर व नूर उस्मान व नूर अली कुल्लुहुम मिन नूरी व अना मिन नूरिल्लाह अवां मुंहिंजे नूर मझायो ऐं मां ख़ुदा जे नूर मझायो जेके महबूब करीम जा एॾा प्यारा आहिनि जेके महबूब करीम जे नूर मां पैदा थिया जेके महबूब करीम जन्नत में महलातूं ॾिसी आयो आहे जल्द जन्नती हुजण जो शाहिद नबी पाक अलाए कहिड़ा शाहिद उहे जन्नती आहिनि या न जोर सां ॻाल्हाए जन्नती आहिनि असांजो ईमान आहे असांखे यकीन आहे असांजो अक़ीदो आहे इहे मुंहिंजे मदीने जे सरकार जा प्यारा 4 यार शान वारा आहिनि आहे त हर हिकु सहाबी शान वारो हर हिकु सहाबी मान वारो हर हिकु सहाबी मर्तबे वारो मगर चईनी कुंडनि वांगुरु ही 4 यार मुंहिंजे सोने हबीब जा शान वारा बस सहरा आहिनि विराहत छोकिरी प्यारी आहे बस सहरा आहिनि बनियान आहिनि ॿिनि जूं न्यायूं नबी पाक वटि हल ॿिनि वटि नबी पाक जूं न्यायूं हल उहो नबी पाक जी ज़ात बरकत जे ताल्लुक वारा ही बि नबी पाक जे निस्बत वारा जिब्रील अमीन दरबार में आयो आहे हथ में हिकिड़ो थां खणी आयो आहे मथां ढकियो पियो आहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह हुकुम रब जो थियो आहे इन जे मथां ढक न लाइ अंदरां हथ विझंदो कढंदो वञ नबी से हथ विधो ॿाहिरि कढियो त हिकिड़ो सूफ़ आहे उन ते लिखियो पिया त अबू बकर सिद्दीक़ जे लाइ तोहफ़ो आहे वरी हथ विधऊं त ॿियो सूफ़ आहे लिखियो पिया त अमीर उमर जे लाइ तोहफ़ो आहे वरी हथ विधऊं त टियों सूफ़ आहे लिखियो पिया हज़रत उस्मान गनी लाइ तोहफ़ो आहे वरी हथ विधऊं चोथों सूफ़ आहे लिखियो पिया त हैदर करार जे लाइ तोहफ़ो 4 यार शान वारा असहाबे किराम जो अदब कजो असहाबे किराम जी मोहब्बत रखो असहाबे किराम सां प्यार कयो मता अल्लाह ताला पनाह में रखे नफ्स ऐं शैतान जे चक्कर में थी वञो अल्लाह ताला बताए पंहिंजे ईमान खे कामिल रखो कवि अहल बेत जे फज़ाइल में हदीस पढ़म नबी सोने फरमायो मुंहिंजे अहल बेत मिसाल कीअं जे हज़रत नूह जी हज़रत नूह जी ॿी हदीस में फरमाइनि था पिया उनशजुकुमुल्लाह फी अहल बैती
ऐ उम्मतियो मां तव्हांखे कसम थो ॾियां अल्लाह जो, मुंहिंजे अहल बेत जो अदब कजो, मुंहिंजे अहल बेत जी मोहबत रखिजो, मुंहिंजे अहल बेत सां प्यार कजो, मुंहिंजे अहल बेत जी तज़ीम कजो। जंहिं मुंहिंजे बचड़नि खे राज़ी कयो आहे उन ते मां बि राज़ी आहियां ऐं अल्लाह बि राज़ी आहे। नबी संजा बचड़ा जेके बि क़यामत ताईं थींदा सभु शान वारा आहिनि, पर अॼु मौज़ू आहे हज़रत इमाम हुसैन जो, दिलबर हुसैन जो, महबूब जे बचड़े हुसैन जो, कुलनि जे सवार हुसैन जो, ख़ातून जन्नत जे दिलदार हुसैन जो। इन जे करे घणो उहो बयानु थींदो, पर अव्वल हसन सोने खे बि ॻाए अचां छो त उहो वॾो भाउ आहे ऐं मुंहिंजे दिलबर अलीअ जो पगदार पुटु। अबा बचड़ा कंहिंजा अलीअ जा ई ख़ातून शेर खुदा बि शेर आहे न, ॻाल्हि ॻाल्हि हिकिड़ा सी सिंध जा शेर ॾेढ फुट छा पर फोटू निकिरी वियो हल शेर सिंध पुट आहे, सिंध जो शेर। ऐं ॿिया वरी पंजाब जा के सरहद जा के बलोचिस्तान जा, इहे फलाणो खान शेर फलाणो खान शेर, हथ रड़े त रोड ते बि न बीहे। अरे शेर आहे तालीह मुर्तज़ा। सिंध जो छा, अरब जो छा, अदम जो छा, फर्श जो छा, अर्श जो छा, अल्लाह जो शेर आहे। जिते ख़ुदा जी खुदाई आहे उते शेर ख़ुदा जी मुर्तज़ाई आहे। हज़रत अली मुर्तज़ा जंग ते था वञनि, अॻियां को शहर आयो आहे उनखे नहरवान सॾींदा हुआ। छा सॾींदा हुआ? जोर सां ॻाल्हाए, छा सॾींदा हुआ? कॾहिं ॿुधी अथव? न, वाइदो पूरो कयां। उनखे नहरवार सॾींदा हुआ। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा पंहिंजे लश्कर सां गॾु उन नहरवान शहर जे ॿाहिरां मंज़िल थी आहे। अञा साईं खे अॻिते वञिणो आहे। वेंदे वेंदे शेर ख़ुदा खे माण्हू अचे पहुतो आहे कि बिला हिन नहरवान जे शहर में हिकिड़ो नुजूमी आहे, वॾो ॼाणो आहे, वॾो क़ाबिल आहे, उन मूंखे मोकिलिया त वञ। अली मुर्तज़ा खे चयो त जंग ते न वञे, अॼोको जेको सयारो आहे आसमानी सितारो आहे सो हिन जे मुआफ़िक़ न आहे। अॼु वेंदा त जंग में शिकस्त थी वेंदी। नुजूम जे इल्म सां मूंखे मालूम थियो आहे। आवाज़ जाॻो पिया? पक न वेंदा हो न हलो त माईअ खां फार विझराए अचूं। हलो पुट, सोणे हबीब फरमायो जंहिं भोपे खे काहिन खे फार वारे खे सचो चयो उहो मूं मुहम्मद जो उम्मती कोन्हे। वणई त पैसा मिठा कर, वणई त मदीने वारे खे मिठो कर, वणई त दुनिया खे मिठो कर, वणई त मुहम्मद घोट जे दीन खे मिठो कर। साईं फलाणी ॾाढी ॼाणो आहे साईं, अहिड़ी क़ाबिल माई अॼु मूं सां गॾु वेठी हुई साईं। हलो साईं गॾु वेठी हुई, पर इहे तोखे फुरींदा, ॿिए कंहिं ग़रीब खे फुरींदा। हज़रत शेर ख़ुदा साईं फरमायो ऐ काफ़िले वारो, ऐ मुजाहिदो, ऐ लश्कर वारो वेही रहो त मां तो इन नजूमीअ सां मिलां। राहिबा वॾो पीर पादरी आहे हुननि जो, साईं साईं हली आया आहिनि। हमें त राहिब किथे आहे? साईं मां आहियां, हेठि लहे बि कोन थो, माड़ी जे मथां बीठो आहे। हाणे फरमाईंदा हेठि लही आहे, लही आयो आहे, हेठि साम्हूं ते बीठो आहे। छा अञा पोइ मोकिलियो अथई? चए थो अली मुर्तज़ा शेर ख़ुदा हींअर मां नजूम सां निहारियो आहे त सतारो तव्हांजे ख़िलाफ़ आहे, अवां कामयाब न वेंदा। वेंदो जंग में त माण्हू माराईंदो, मोटी वञो पोइ सुभाणे या ॿिए ॾींहुं वञो। हज़रत अली साईं फरमायो ए नजूमी तुंहिंजे इल्म नजूम खे कहिड़ी मजाल आहे जो मूं हैदर करार जॻह बीही सघे। तूं हिकु तारे खे ॾिसंदे ॿुधा त फलाणो तारो किथे आहे, फलाणो तारो किथे आहे, फलाणो तारो किथे आहे। चई तूं मूंखे ख़बर कान्हे का? फरमाईंदा त इहे तारा त मूं अलीअ जो रोज़ सलाम कंदा आहिनि, मुंहिंजे दरवाज़े जी ग़ुलामी ॾींदा आहिनि, मुंहिंजे दीदार जे लाइ दुआ घुरींदा आहिनि। हली आहे त मां तोखे ॿुधायां त किथे आहे किथे आहे, पर एतिरो राह त ॿुधा त तूं जंहिं जाइ ते बीठो आहे तुंहिंजे पेरनि जे हेठां छा आहे? तुंहिंजे पेरनि जे हेठां छा आहे ॿुधाए? घर बि तुंहिंजो आहे, बंगलो बि तुंहिंजो आहे, फर्श बि तो बधरायो आहे, मिट्टी बि तो लहराई आहे। ॿुधा त मां तहत कदम तुंहिंजे पेरनि जे हेठां छा आहे? अल्लामा इब्न वहैब लिखे थो पंहिंजे ताक़ीक़ में, अल्लामा इब्न वहैब
रोड बना नालो न भाई तो मां को लगी तो मां अल्लाह मां इतने बुहार में लिखे तो पंहिंजे तारीख़ में तो हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा जब इहा ॻाल्हि कई आहे तो तुंहिंजे पेरनि जे हेठों छा आहे तो चए थो साईं फर्श आहे छा आहे अॼु छा आहे सिरन वारो सीमेंट वारो साईं तो फर्श जे हेठों छा आहे साईं मिट्टी आहे उन मिट्टीअ जे हेठों छा आहे यहूदियुनि जा वात पटिजी विया त भॻवान खे कुकर खाम खां खारायासीं हिन त ऊंचा करे छॾी ॻाल्हाए नथो सघे अलीअ जे अॻियां साईं फरमाया ॾे ख़बर तुंहिंजे पेरनि जे हेठां छा आहे क़िबला फर्श आहे इन फर्श जे हेठां छा आहे मिट्टी आहे मिट्टीअ जे हेठां छा आहे मां हथ करे बीही रहियो आहे तो मूं सां वाइदो कर मुंहिंजे नबी ते कलमूं पढ़ंदे त मां अली तोखे ॿुधायां ऐं जेकी चवां उहो कढी ॾेखारियां ॾिस त आहे या न साईं मां मञण जे लाइ तयार हा कलमे पढ़ण जे लाइ तयार हा हैदर करार जे सूरत में अहिड़ो रोॻो हमरा ॾके थो पियो थड़के थो पियो साईं फरमायो त ॿुधा साईं मुंहिंजी जान आहे फरमाईंदा हा तुंहिंजे पेरनि जे हेठां फर्श आहे फर्श जे हेठां मिट्टी आहे मिट्टीअ में हिकु लोटो पूरियल आहे उन लोट में 70 दीनार सोना पियल हल चई त मां खोले ॾेखारियां हाओ क़िबला खोलजा मिट्टीअ खे कढनि था था फर्श खे खोलीनि था था वाकई लोटो निकिरी आयो आहे उन में दीनार था चई तूं शेरी ख़ुदा ॾे ख़बर तोखे कंहिं ॿुधायो जेको चरिया राहब मुंहिंजे मदीने वारे हिकु दफ़ो मूंखे पाण सां विहारियो त आओ अली अल मुर्तज़ा नहरवान जे पासे ॾींदे राहब बीठो हूंदो तोखे रस्ते ते मोटाईंदो तारा तोखां पुछंदो ॿुधा जा त ही तारा हल अॼु फलाणो तारो फलाणे आसमान में आहे फलाणो फलाणी जाइ ते आहे जेकी पुछंदो ईंदो ॿुधाईंदो वञा शेरे ख़ुदा पर जंहिं जाइ ते बीहंदो उन बीहण वारी जाइ ते हेठां लोटो पूरियल हूंदो उन लोटे में 70 दीनार हूंदा जेको मां मुहम्मद रबी मदीने मां ॾिसी रहियो आहियां या रसूल अल्लाह मुझे आका फरमायो अली तोखे थो ॿुधाए छॾियां अॻई वञी जांच कजां निहारे वाकई निकिरी पियो आहे जॾहिं राहब कलमूं पढ़ियो आहे त जमायती अॻई मुस्लमान थी पिया अबा इमाम रुक में जमात रुक में वेंदी न ॻाल्हि हा इमाम सजदे में जमाती सजदे में ईंदो या न मुंहिंजे शेरे ख़ुदा जो मक़ाम आहे उन राहब खे मुस्लमान बनाई उनजे साथियुनि खे मुस्लमान बनाई उनजे पासे वारनि खे मुस्लमान बनाई अल्लाह जे प्यारे हज़रत अली अल मुर्तज़ा जो इल्म कंहिंखां मिलियो मदीने वारे खां ॻाल्हि कंहिंखां मिलियो मदीने वारे खे ख़ुदा ॼाणाए छॾियो आहे अल्लाह जी ज़ात ॿुधाए छॾियो आहे मुंहिंजी हबीब करीम जी ज़ात आहे बरकात उम्मतीयो आशिको अचो त अलीअ जे इल्म जी ॿी ॻाल्हि कयो ऐं इहा त मशहूर आहे अॻे मां कई बि आहे हज़रत अली सां एठान पंहिंजे जाइ ते सुबुह जो फजर जो टाइम थियो आहे सदी सां पंहिंजे ग़ुलाम खे ग़ुलाम जिया था हेॾे हली आहे हाज़िर साईं फलाणी जाइ ते वञ उते मर्द ऐं औरत पाण में विढ़नि वेठा पाण में लड़नि वेठा पाण में मुक़ाबिलो वेठा कनि उन ॿिन्ही खे वठी आहे इहे अॻियां इंसाफ़ वारा पर विढ़नि न ॻाल्हायो न भा विढ़नि ऐं हाणे छा चवंदा ज़ाल मुड़ुस जो पट को लाहे त मज़ो थिए अम्मा पीउ थो तलकी न करे अम्मा कुदरत अंग लिखियो हुई खिड़ खिड़ करे त हली अचिजा इहे डगर लम्हदा जो खाराईंदो मां ग़रीब जी सॼी उमिरि तबाह अल्लाह पनाह में रखे वठी आया उन मर्द खे औरत खे शेर ख़ुदा जे साम्हूं अचे बीठा अबा ॾे ख़बर मर्द तूं त मुजाहिद तूं त ग़ाज़ी आहे तूं त जंगनि में हलण वारो आहे ॾे ख़बर कहिड़ी तोखे तकलीफ़ आहे सॼी राति पाण में ढेरो कयो आहे औरत ॾे निहारे थो चए थी क़िबला साईं ढेर जी ॻाल्हि ही आहे ही मुंहिंजो निकाह वारो आहे मुंहिंजो हिन सां निकाह थियो आहे राति मूं वटि पहुतो आहे मूंखे वेझो बि नथो अचे मां इन जे करे दाहूं थी कयां हज़रत अली फरमायो अब्बा तूं छो नथो वेझो वञे क़िबला साईं मूंखे निकाह कयो त ॾिठी न हुयमि हाणे मां ॾिसां थो मूंखे नफ़रत थी अचे चवां त परे भॼी वञा मां कीअं वेझो वञा साईं फरमायो ए मर्द तूं वेही रह औरत साम्हूं ते बीठी आहे माई मां तोखां सुवाल पुछंदो थो वञा जवाब ॾींदी वञ पर सच ॻाल्हाए जां कूड़ न हणजां ग़लति ॻाल्हि न कजां न त मूंखां लिकी न सघंदो जो तूं कूड़ ॻाल्हाए हाओ क़िबला ॻाल्हि कयो पाण फरमाईंदा त ॾे ख़बर तूं नौजवान हीअं
कुआरी हुई तोखां ज़िना थी वई, पंहिंजे सोट तोसां ज़िना कई, उन मां तोखे पेट में ॿार छो, तो मां खे ॻाल्हि ॿुधाई, और मां तुंहिंजे ॿार खे ॿाहिरि खणी ॼाई, ॿाहिरि ॼण खां बाद में तूं इरादो कयो त ॿार खे हिते जंगल में छॾे वञा। तूं छॾे जॾहिं मोटीअ त हिकिड़ो कुतो भॼी आयो, उन ॿार खे ते नूसियो, ॿार खे खाधई ते, तूं मां हीअं सही न सघीअ, उन कुते खे तो पथर ते हयो, कुते खे पथर कोन लॻो, उन ॿार जे मथे ते वञी लॻो, मथे ते जो लॻो त ॿार मां हथु वियो, तो पंहिंजो रओ फाड़े उन ॿार जे फट ते ॿधो, तूं हली वञ, हिकिड़ा माण्हू अचे ताईं परदेसी लॻिया, उन ॿार खे खणी वञी निभायो, वञी पालियो, उहो वॾो थियो, तोखे मिलियो वरी न? मुंहिंजा साईं मूंखे न मिलियो आहे। ॻाल्हि सची आहे या न? कि भला सभी ॻाल्हि सची आहे जेकी तो चयो आहे, ईअं थी सम्झां असां सां गॾु वेठे गोया त ॿसी हुयूंसीं, पियो तूं आहीं, हाणे फरमाईंदा त उन मर्द खे अरे मथे तां टोपी लाइ, टोपी जो लाथी आहे, हथ जो निशान बीठो आहे, फरमाईंदा माई ही तुंहिंजो उहो झंगल वारो पुटु आहे, तोखे ख़बर कान हुई, तोखे पतो कोन हो, अल्लाह ताला हिन खे बचायो आहे जो मां सां गॾु कीअं थिए, तोखे पतो कोन हो त मुंहिंजो बचो आहे, हिन खे पतो कोन त मुंहिंजी मां रब जे दिलि में नफ़रत विझी छॾी आहे, अवां जो निकाह आहे को, अवां ज़ाल मुड़ुस आहे कोन को, ही तुंहिंजो बचो आहे, तूं हिनजी मां अबाई कंहिंजो इल्मु आहे, ॻाल्हाइण कंहिंजो इल्मु आहे, ही अलीअ जो इल्मु आहे, त नबीअ जो इल्मु छा हूंदो, ही शेर खुदा जो इल्मु आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जो इल्मु छा हूंदो, ही सहाबी जो इल्मु आहे, पैगंबर पीर जो इल्मु छा हूंदो। अल्लाह ताला जे प्यारे हज़रत अली जो शान निरालो आहे, हज़रत मां ख़ातून जन्नत जो बि शान ॾाढा शान निरालो आहे, हज़रत ख़ातून जन्नत सां एॾे शान वारी आहे। हज़रत अली साईं घर में आयो आहे, काफ़ी देर गुज़री वई आहे, जॾहिं घर में आयो पुछे थी शेर खुदा देर कई थई, चई अली देर छो कई थई, चई ख़ातून जन्नत मां आस पे रस्ते ते हिकिड़ो मूंखे माण्हू मिली वियो, उन मूंसां वेही कचहरी कई, कचहरी कंदे कंदे चई त अली मुर्तज़ा तो सुहिणे मोहम्मद अरबीअ जे न्याणे सां शादी कई आहे, जेका ग़रीब ॾाज न मिलियो आहे, हीरा न मिलिया आहिनि, सोन न मिलियो आहे, का क़ीमती शइ न मिली आहे, वॾा कपिड़ा न मिलिया आहिनि, चकी वारा कपिड़ा मिलिया आहिनि, पुराणा कपिड़ा मिलिया आहिनि, जंड पीअण लाइ मिलियो आहे, विहाणा मिलिया आहिनि, जंहिं में खजीअ जापन न पियल आहिनि, निमाज़ जी जाइ मिली आहे, ॿी त का शइ मिली कान्हे का जो असां वटां शादी करी आहे, एतिरो ॾाज ॾियूं हा जो हबीबनि जे हरम खां वठी करे ओह जबल ताईं उठ भरियल हुजनि हा। हज़रत अली साईं खे ॻाल्हि ॿुधाए हू वेंदो रहियो, शेर ख़ुदा ख़ातून जन्नत सां ॻाल्हि कई आहे, अम्मा समय थी मां दिलि में दुआ घुरी, या अल्लाह अहिड़ी का सूरत पैदा फरमा, अहिड़ो को कर्म कर जो मुंहिंजे अलीअ खे दिलि में वहम न रहे, राति ॿई घोट कुंवार सुम्ही रहिया आहिनि त हज जे निमाज़ जो टाइम थियो आहे, हज़रत अली साईं जाॻियो आहे, ख़ातून जन्नत उथी त ख़्वाब ॿुधायां, कहिड़ो ख़्वाब ॾिठो अथई, चई तो ख़ातून जन्नत मां निंड में निहारियां थो पियो त आसमान तहड़े खां उथनि जी कतार हले थी पई, जेका सतें आसमान ॾे वञी रही आहे, ऐं सतनि आसमाननि में जेका कतार आहे उन ते संदूक लॾियूं पयूं आहिनि। पुछां थो ही छा आहे, चवनि था अली ही ख़ातून जन्नत जो ॾाज रब तयारु कयो आहे, जेको क़यामत ताईं उठ ढोईंदा रहंदा, खणंदा रहंदा, हलंदा रहंदा, क्या जन्नत जे महलात में गॾु थींदा। ख़ातून जन्नत फरमाए अली मता दिलि में चवी हा त मूंखे ग़रीब मिली आहे, मां ज़ाहिर में ग़रीब आहियां, त जन्नती औरतुनि जी सरदार वाकई आहे या न? अम्मा जो शान बि अजीब आहे, अली साईं जो शान बि अजीब आहे, सोने हसन जो शान बि अजीब आहे, इमाम हसन एॾो सखी आहे, एतिरो सखी आहे, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिकिड़ो फ़क़ीर दरवाजे ते आयो, चए थो क़िबला साईं मूंखे सोना दीनार न दीनार मिलन। इमाम हसन साईं खे अल्लाह ताला जे ज़ात बरकात कंहिं बानड़े 70,000 दीनार ॾिना हा, ढेर लॻो पियो आहे घर में। साईं फरमाईंदा त फ़क़ीर इहे 70,000 खणी वञ। घणा हज़ार? ॾाढा ॻाल्हायो।
70,000 खड़ी वन चाहे तो किबला खड़ा छामी पैसा कमोट जाके ने के चादर बेकाने के साईं पंजे बदर जो जुब्बो लाथो आ हमें दा फकीर बन ई बाजार में विकणिया जेके पैसा मिलनी ओए मजदूरन के मजदूरी दे मुहस्सन जो मकाम आ जो खैरात भी दींदो हां त मजदूर जी खणाणी भी दींदो हां सखी हुआ या न तरी आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान फाज़िले बरेलवी रहमतुल्लाह अलैह बयान फरमायो हजरत हसन जी शान में समय तो वो हसन